भलीकार मां मुबशर सोलंकी आया पेरिया गुल सबका पेरी नजर हेडलाइंस ते पहिरीं फरवरी ते पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वॾे इज़ाफ़े जो इम्कान। ज़रीन मूजिब लार जे ख़िते में जारी शिकतान ऐं अमरीका ईरान जंग जे ख़तरे जो असर पेट्रोलियम शयुनि ते पवंदो। पहिरीं फरवरी खां पेट्रोल ऐं डीज़ल जे फ़ी लीटर क़ीमत में ₹9.47 ताईं इज़ाफ़ो थी सघे थो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान तरफ़ अमरीकी जंगी बेड़ो रवानो करे छॾियो आहे पर उन जो इस्तेमालु न करणु बहितर हूंदो। ईरान सां अॻु में बि ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं आईंदा बि ॻाल्हियुनि जो इरादो आहे। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त बर्तानिया लाइ चीन सां कारोबार करणु ख़तरनाक थी सघे थो। कैनेडा लाइ चीन सां वापारु करणु उन खां बि वधीक ख़तरनाक हूंदो। मुंहिंजे ख़्याल में क्यूबा जी हुकूमत क़ाइमु न रहणु घुरिजे। हैदराबाद में सीएनजी टैंकर खे बाहि हिकु ॼणो सड़ी फौत। वाधूवा बाईपास ते सीएनजी स्टेशन ते बीठल टैंकर में ओचितो बाहि भड़की उथी। बाहि हिक घर खे बि पंहिंजे लपेट में आणे वरितो। 3 फायर ब्रिगेड गाॾियूं बाहि विसाइण में मसरूफ़। रेस्क्यू अमले मूजिब बाहि वाक़े में हिकु ॼणो सड़ी फौत थी वियो आहे।